ला शरीक लहू वला नज़ीर लहू वला वज़ीर लहू वला मुशीर लहू वला मुईन लहू वसल्लि अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके भी मोहब्बत में आया वो दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पखल पोखी पोख पर पखी पाण होया परदेसी लगी अहिड़ी हीर जो पखी पोख पकल छॾे हलिया विया। लजूनी थिए ज़मीन न पोड़ो थिए सिज इन ज़मीन मथां बिज कई हारींदड़ हलिया विया। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। इनकी निस्बत का ताज रखते हैं हर मर्द का इलाज रखते हैं। खौफ क्या हो हमें यजीदों से हम हुसैनी निजाम रखते हैं। बख्श दे मेरे सब गुनाहों को या रब आमीन जो। बख्श दे मेरे सब गुनाहों को या रब क्योंकि गफ्फार नाम है तेरा। अब आए माइक करंट भाई करंट जेडी मला मुंह लगे इसको साड़े पे मोना नहीं जरूर पड़ते करी अर्थ आए तो आवाज बढ़ाई चली देखो बोली मुजाहिदी मुसलमान प्यारा भाईरो अल्लाह पाक जा तवाई सा गुनाहगारन जे मथा लखे एहसान जे खालिक अकबर ही अबा बरकत मजलिस नसीब फरमाई।
अल्लाह पाक हिन दुनिया जे जहान जे अंदर खुशी ऐं गमीअ खे गॾे रखियो आहे। छड़ी खुशी जन्नत जे अंदर आहे, जन्नत जे अंदर गम जो तस्वुर ही नाहे, खुशी खुशी आहे। जहन्नम जे अंदर गम ही गम आहे, जहन्नम जे अंदर खुशी जो तस्वुर ही नाहे। हिन दुनिया जे जहान जे अंदर खुशी ऐं गमीअ खे अल्लाह पाक गॾे रखियो आहे। छो त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जंहिं महिल वजूद ठाहियो वियो, जिस्म खे वजूद ॾिनो वियो, उन वक़्त जे अंदर अल्लाह पाक हज़रत आदम जे इन मिट्टीअ जे मथां 39 ॾींहं ॾुख जा वसाया, मींहं ॾुखनि जो वसियो, हिकिड़ो ॾींहुं ख़ुशीअ जो वसियो। दुनिया जे अंदर खुशी ऐं गम खे अल्लाह पाक गॾे रखियो। मोमिन जे मथां दुनिया जे अंदर खुशी भी ईंदी त गम भी ईंदो। मुहर्रमुल हराम जो महीनो गुज़री वियो, इन में कुछ ॻाल्हियूं खुशीअ जूं आहिनि। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिस्म जे अंदर रूह आयो, महीनो मुहर्रमुल हराम जो हुयो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया खे आबाद कयो, महीनो मुहर्रम जो हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम नील दरिया मां पार थियो, महीनो मुहर्रम जो हुयो। फिरौन ॿुॾी महीनो मुहर्रम जो हुयो। इमामुल अंबिया सरवरे कायनात मक्के मां हिजरत करे मदीने में आया। यहूदी हिकु रोज़ो रखंदा हुया। मुझे महबूब फरमायो, यहूदी तव्हां छाजो रोज़ो रखंदा हो? चयूं साईं, असां इन जे करे 10 मुहर्रमुल हराम जो रोज़ो रखंदा हूं त इन ॾींहनि जे अंदर असांजो नबी मूसा नील दरिया मां पार थियो हुयो, फिरऔन ॿुॾी हुयो, इन जे करे असां इन ख़ुशीअ में रोज़ो रखंदा आहियूं। मुझे महबूब फरमायो, अन अहक़्क़ु बि मूसा, तव्हां खां वधीक मूसा जो हक़दार मां इमामुल अंबिया आहियां, तव्हां खां वधीक मूसा जो वारिस मां इमामुल अंबिया आहियां। तव्हां हिकु रोज़ो रखंदा हो, मां महबूब ख़ुशीअ में 2 रोज़ा रखंदा। तव्हां हिकु रखंदा हो, असां 2 रखंदासीं। ये ॻाल्हियूं खुशीअ जूं आहिनि। वरी 2 वाक़िया गमीअ जा बि आहिनि। पहिरीं मुहर्रमुल हराम ते हज़रत उमर फारूक की शहादत थी आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु। 10 मुहर्रमुल हराम ते इमामुल अंबिया जो ॾोहिटो इमाम हुसैन मैदान करबला जे अंदर शहीद थियो आहे। ओहो इमाम हुसैन जंहिंजे चपन खे इमामुल अंबिया चिमू ॾींदा हुया, ओ इमाम हुसैन जंहिंजे वारनि खे सुंघींदा हुया। सहाबा सवाल कयो, साईं तव्हां खे हिननि जे वारनि मां छा मिलंदो आहे जो तव्हां हिन जे वारनि खे सुंघींदा हो? मुझे महबूब फरमायो, दुनिया जे गुलनि मां दुनिया जी खुशबू ईंदी आहे, मूंखे इमाम हसन ऐं हुसैन जे वारनि मां जन्नत जी खुशबू ईंदी आहे। इन जे करे मां हिननि जा वार तो सुंघिया। मैदान करबला जे अंदर 10 मुहर्रमुल हराम से इमामुल अंबिया जो ॾोहिटो शहीदन जो जन्नत जे नौजवाननि जे सरदार इमाम हुसैन जी मैदान करबला जे अंदर शहादत पाए। वरी ये गमीअ जा ॾिहाड़ा। अॻियां वरी रबीउल अव्वल जो महीनो अचे थो। इन जे अंदर मुंहिंजे सोने जी विलादत भी आहे। विलादत जे अंदर इख्तिलाफ आहे। बादन चयो 11, बादन चयो 12। मुहक्किकन लिखियो आहे इमामुल अंबिया जी विलादत 9 रबीउल अव्वल ते थी। नबी साईं जे ज़माने जे अंदर सिज गिरण थियो हुयो। इन जो हिसाब कढी मुहक्किक ॿुधाइनि था इमामुल अंबिया 9 रबीउल अव्वल ते ॼाओ। ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि आहे, सभु जेके नबी आया उहे वक़्ती नबी हुया। उन्हनि जो ज़मान भी महदूद हुयो, मकान भी महदूद हुयो। के ॻोठ जा नबी, के खिते जा नबी, मुख़्तलिफ़ जॻहियूं उन्हनि खे विरहाई ॾिनियूं वयूं। जीअं मौसमी गुल हूंदो आहे, मौसम में ईंदो आहे, मौसम ख़त्म थी गुल बि ख़त्म। ॿिया नबी जेके आया मौसमी हुया। मुंहिंजे इमामुल अंबिया जे बारे में फरमायो हुयो, अल्लाह फरमायो महबूब जिते जिते मुंहिंजी रुबूबियत आहे महबूब उते तुंहिंजी नबूवत आहे।
मुझे रुबूबियत खत्म न थींदी, महबूब तुझी नबूवत खत्म न थींदी, क़यामत ताईं तुझी नबूवत जो सिज चमकंदो रहंदो। महबूब दुनिया जे अंदर त छा पर जन्नत जे अंदर विचों जे नबूवत जो सिज चमकंदो रहंदो। ॿियनि नबियनि खे ज़बानूं बि महदूद मिलियो, मकान भी महदूद मिलियो। मुझे महबूब जे बारे में फरमायो, महबूब न तुझो ज़मानो महदूद आ न मकान महदूद आ। मानू दुनिया जे अंदर नूर ऐं बशर ते झगड़ी जी प्यान, हिकड़ा चवन था नूर आ, ॿिया चवन था बशर आ। मसलो तमाम आसान आ, हल करे तो हैदर करार अलीउल मुर्तदा शेर खुदा। अब इन ते त सभिनि जो इत्तिफ़ाक़ आ न, सभई मञनि था न हज़रत अली खे, सभई मञो था न बा हैदर करार अलीउल मुर्तदा शेर खुदा। नूर ऐं बशर जो मसलो हल करे थो केर हैदर करार, जंहिंजे बारे में मुझे महबूब फरमायो अना दारुल इल्मी व अलीयुम बाबुहा, मां इल्म जो घर हां अली उन जो दरवाज़ो। ओ हैदर करार जंहिंजे बारे में सोनो अली फरमाए थो दुनिया वारो मूंखे क़ुरान सां एॾो प्यार आ, अल्लाह जो कसम बिस्मिल्लाह जे बे ते लिखां 70 उठ बि उन जो वज़न न खणी सघंदा, मूंखे क़ुरान सां एॾो प्यार। हा अली खे सुञाणी त क़ुरान वारा सुञाणी, अली खे सुञाणी त क़ुरान वारा, छो त अली क़ुरान वारो हुयो ऐं क़ुरान वारा अली जा। अली जी शहादत भी मस्जिद जे गेट ते थी आ। सुनो अली साईं ॼमियो भी मस्जिद जे अंदर आ। सोने अली जी मोहब्बत मस्जिद सां हुई, अम्मा फातिमा खां कावड़जी करे सुनो अली साईं घर मां निकता आहिनि, सिधा मस्जिद में आया। किथे बा मकान में झंडे जे हेठां उबे जे हेठां न न नारा सी सिधो मस्जिद में आया। मुझो महबूब घर जे अंदर आयो, फातिमा दे हवाल अली किॾां वियो आ, साईं अली मुखां नाराज़ थी वियो आ। फरमाई घबरा न, मां हाणे सो परचाए वठी अचां। सोनो अली साईं मस्जिद में सुतो पियो आ। इमामुल अंबिया आयो पंहिंजे नबूवत वारी चादर सां, सोनो अली साईं मिट्टीअ जे मथां सुतो पियो आ। इमामुल अंबिया पंहिंजे नबूवत वारी चादर सां मिट्टी छंडीन पिया। फरमायो कोमिया अबा तुराब, ओ मिट्टीअ जा अब्बा उथी पो। सोनो अली साईं उथी वेठो आ। सोनो अली साईं फरमाईंदो आ मुंहिंजो नालो अब्बे अली रखियो, अम्मा हैदर करार रखियो, पर मूंखे नालो अबू तुराब सॾींदा कयो। काइनात में अबू तुराब मूंखे सभ खां वधीक प्यारो आ, छो त मुंहिंजे महबूब मुंहिंजो नालो रखियो। नालो रखण वारो केरु हुयो? इमामुल अंबिया नालो रखियो आहे, इन जे करे मूंखे अबा तुराब सॾींदा कयो, छो त मुंहिंजे महबूब जो नालो रखियो आहे। सोनो अली साईं नूर बशर जो मसलो हल करे थो। सोने अली साईं अॾे आया कुछ माण्हू, क्यों साईं असांजो नंढड़ो छोकरो जबल जे चोटीअ ते चढ़ी वियो आ, अहिड़ी जगह ते वियो आ सॾ कयूं सां अचे नथो, पोयां वञूं सां अॻियां थो डोड़े, जबल टुटल आ, नंढड़ो किरंदो मरंदो साईं ज़रा ज़रा थी वेंदो। वारो कयो दुआ कयो, नंढड़ो मोटे न त मरंदो। सोने अली साईं फरमायो घबरायो न, दुआ भी कयां थो दवा भी दसां थो, दुआ भी कयां थो दवा भी दसां थो। जैसे वारो कयो जल्दी कयो न त नंढड़ो मरंदो। सोने अली फरमायो तहां वडन जे वेझो जो नंढड़ो न ईंदो, तहां जे सॾ ते न ईंदो, छो त तहां जे जिन्स मां न आहे। कबूतर बा कबूतर, बाज बा बाज, कुनद हम जिन्स बाज, हम जिन्स परवाज। हर माण्हू पंहिंजे जिन्स वारे सां घुमंदो आ, हमर उम्र सां घुमंदो आ, पोड़ो पोड़े सां, जवान जवान सां, नंढो नंढे सां। सोनो अली साईं मसलो हल पियो करे। दुनिया वारो इहो नंढड़ो तहां जे सॾ ते न ईंदो, छो त तहां जे जिन्स मां न आहे। नंढड़े ॿार खे सॾ करे उनखे रांदी को हथ में ॾियो, इन ॿारड़े खे सॾ कंदो, इहो ॿारड़ो उन जे चवण जे डोड़ो ईंदो, तव्हां जे सॾ ते कोन ईंदो, छो त इहो तव्हां जे जिन्स मां न आहे। सोने अली साईं जो चवण वठी नंढड़े ॿार खे रांदी को ॾिनऊं, सॾ कई नंढड़े खे, डोड़ंदो आयो, पकड़े करे सोनी अलीअ जे हवाले कयूं, चई साईं तव्हां जी टिक वाह जी लगी। मुझे महबूब फरमायो अक़ज़ाहुम अली, फरमाई दुनिया जे अंदर जबरदस्त फैसलो करण वारो मुझो अली आ। केरा अली आ। अफसोस इहो आ असां अलीअ जा फैसला मञींदा हूं, कुछ दोस्त अहिड़ा आहिनि जेके अलीअ जा फैसला न आहिनि मञींदा।
अबा करबला अबू बकर जे दौर में लगी या यजीद जे दौर में लगी किथे कदे लगी अबा गालायो उमर जे दौर में लगी या यजीद जे दौर में लगी भला अबू बकर मुसल्ले ते बीठल हुयो उन वक्त में अली मौजूद हुयो या कोन हुयो इमाम हसन मौजूद हुसैन मौजूद हुया या कोन हुया किथे नमाज पढ़ंदा इन्हन जे किताबन में लिखला सल्ला खल्फ अबी बकर इhtija कब्रिस्ती जे अंदर लिखला सोनो अली इमाम हसन हुसैन अबू बकर उमर उस्मान जे पुछा बीही करे नमाज पढ़ंदा हुया सोने अली साईं इन्हन के अगवान बनाए मुसल्ले ते बिहारियो असा देवबंदी अहले सुन्नत वारा सोने अली जो फैसलो मनी करे अबू बकर उमर उस्मान के अगवान पंजो तस्लीम कंदा हां मार्ज पे कम त नंढड़े के सोने अली सैयद नंढड़े के सद करे रांदी को जो तवा जे सद ते नंढो कोन इंदो छो त नंढो यो तवा जे जिन समान ना है हाने कुरान समझो कुरान फरमातो कुंतुम अला शफा हुफरतिन मिनन नार फअनक़दकुम मिनहा अल्लाह फरमायो इमामुल अंबिया का अग में तवा सबई जहन्नम जे किनारे ते बीठल होया हो किथे नडड़ो बार किथे बीठल होयो अल्लाह फरमायो तवा जहन्नम जे किनारे ते बीठल होया हो पोजे कर तवा के फरिश्तो नूर वारो मोकलिया हा अन्या भजंदे जहन्नम में केरो हा छो त तवा जे जिन समा कोन हुयो अबा फरिश्ता खाइंदा हंजा पियंदा कुरान में लिखियला नथा खाई कुरान फरमातो वलक़द जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुश्रा क़ालू सलामा क़ाल सलाम फमा लबिस अन जाअ बिइजलिन हनीद हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम काबो तैयार करे फरिश्तन जे सामू आयो फलम्मा रआ अयदियहुम ला तसिलु इलैहि नकिरहुम औजस मिनहुम खीफा फरिश्ता मानिया जे वेझो कोन आया खाइन कोन पिया छो त पैदाश नूर जी हुया नूर न खाइंदो आ न पियंदो आ न शादी कंदो आ अल्लाह फरमाए जे कर फरिश्तो नूर वारो तोहाने मोकलिया हां तवा अन्या भजंदे जहन्नम में केरो आ मां तोहांजे जिन समझा तोहांजे नबी मोकले इमामुल अंबिया तोहांजे मोकलियो तवाने के पेंजी जिस्म जिन समानसी करे फअनक़दकुम मिनहा मुझे महबूब फरमायो जे मुझे अली नढड़े दे नढो मोकलियो जे तवाने मां इमामुल अंबिया के मोकलियो वियो अल्लाह फरमायो तवा मुझे नबी के पेंजे जिन समानसी करे इनने डोड़ंदा आया हो नढड़ो नढड़े दे डोड़ंदो आयो तवा मुझे महबूब दे डोड़ंदा आया मुझे इमामुल अंबिया तवा के जहन्नम मां बचाए करे जन्नत जो वारिस बनायो हां तवा जी जिन समाओ हां अल्लाह फरमाए फरिश्तो नूर वारो अचिया त तवा भजी अन्या जहन्नम में केरो आ वा तवा जे जिन समा नबी मोकले तवा के जहन्नम मां बचायो इमामुल अंबिया मानी खाधी असा के सुन्नत मिले इमामुल अंबिया शादी कई असा के सुन्नतू मिलियो इमामुल अंबिया बच्चन जे मथां शफकत वारो हथ रखियो सुन्नतू मिलियो इमाम हसन मथा वेठो आ हुसैन हेठा वेठो आ पान प्यार मजा सजदो मथे न पिया खणन सर मुबारक मथे न पिया खणन ये सुन्नतू तडे मिलियो जदी नबी असा जे जिन समाए अल्लाह फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला अल्लाह फरमाए मोमिन तवा जे मथा मां रब जो वडो थोरो आ तवा जे जिन समा तवा जे नबी मोकले करे तवा के जहन्नम मां बचाए जन्नत जो वारिस बनाए सुभान अल्लाह हां बगेन जो मतलब यो ना है असा जहड़ो आ असा वांगरा न न इंसानन में भी तबका हन एक अबो आ त बियो पुत्रा एक उस्ताद आ त बियो शागिर्दा पर मान जा अजीब ज़हन बन जिया ओकड़ो मानू पाकिस्तान जो वियो सऊदी जे अंदर वापस मोटी आए जेको मौलवी साहब भला उतां जो जमजम खणी दा हूं वजन खणी करे हेडो सारो तो पानी एतरो तो मिठो ना है जो पाकिस्तान वारो पानी मिठो वो छाजे करे तवा एडू वजन खणी होता का हिंदा हो अजीब ज़हन माने मुझे महबूब फरमायो माउ ज़मज़म लिमा शुरिब लहू
ज़मज़म जे मक़सद ला पियो वेंदो आ ओ मक़सद पूरो थींदो आ शिफाउ सुक़मिन ताम तुक़मिल मुझे महबूब फरमायो ज़मज़म जे अंदर बीमारन जी शिफा है ज़मज़म जे अंदर खादे पीते जो हाज़मो आ ज़मज़म जो शान वडो आ इंसान इंसानन जहड़ा नबी आहे त असांजे जिन्स मां पर वडे शान वारो नबी आ मां ॻाल्हायां वात मां छुपा निकरन मोजो इमामुल अंबिया ॻाल्हाईंदो हुयो वात मां नूर जूं लाटूं निकिरंदियूं हुयूं मां ॻाल्हायां जिस्म मां पघर निकिरे बदबू थी पए केर वेझो अचण न ॾे इमामुल अंबिया जे साम्हूं उम्मे सुलेम आई आ साईं मुझे बच्चे जी शादी आ न्याणीअ जी शादी आ मां गरीब मिस्कीन आया एतरो पैसो ना है जो मां बाजार मां तर वठी करे पंजे बच्चन के हणां मुझे इमामुल अंबिया फरमायो मैं सुलेम शीशी द खणी आए इमामुल अंबिया जे सामूं शीशी खणी करे आया इमामुल अंबिया पंजे पहा मुबारक मां पघर रोड़े करे शीशी में बंद करे उम्मे सुलेम के दिनो आ उम्मे सुलेम आया पंजे घोट ऐं कुंवार के इमामुल अंबिया जो पघर पे हणे सारो मक्को खुशबू सा महकजी वियो मक्के जा सरदार रईस आया उम्मे सुलेम ने उम्मे सुलेम ते हवाल कही बाजार मा तर वठी आईया केड़े दुकान ता तर खरीद करे आया दा सब खरीद करे अचूं उम्मे सुलेम अखन मा पानी वाहे करे चवे दी अल्लाह जो कसम दुनिया जे बाजार जो अतर नाए इमामुल अंबिया जे बिन कतरन जी खुशबू आ सारो मक्को महकजी होयो आ तो इमामुल अंबिया जो मुकाबलो करे जेको चवंदो हिक जड़ो आ कुफर में पोंदो तोके अगियां खबर पोंदे पोया तोके खबर कान पोंदे बुखारी शरीफ जी हदीस आ मुझे इमामुल अंबिया फरमायो मुजा सहाबी पोया सिफू सिधियूं कयो जे मां मोहम्मद के अगियां खबर पोंदी आ तिया पोया भी खबर पोंदी आ असा निंड कंदा हूं असा जे निंड सा असा जो वुजू टुटी पोंदो आ निंड सा वुजू मसले जी खबर आहे या ना है ओगड़ी माई ही बेचारी मुर्स हुयस मरी रोजानी जियां जो निंड मा उठंदी अखन के महटे सुतो मुसले नमाज़ों में बिना वुजू पढ़ंदी मानन जे अम्मा दे हवाल बला वुजू छे नथी करी जे बायो वुजू तोड़ वारो कदो को मरी कदो को यो द मसलो ना है न चेबी तो सिर्फ वुजू इन मुर्स दा टुटंदो आ बाकी वुजू टुटंदो ही ना है हवाई तो मसलो ना है मसले जी खबर आ हजरत बिलाल रजी अल्लाह तआला फजर जी आज़ान दई करे इमामुल अंबिया रे आयो बहे की शरीफ जी रिवायत है हजरत बिलाल फरमा तो समीअतु गदीत रसूल अल्लाह मा इमामुल अंबिया जा निंड में खोखरा बुधा आवाज बुधो इमामुल अंबिया के हजरत बिलाल जगायो अस्सलातु खैरुम मिनन साईं निंड खां नमाज भलिया निंड खां नमाज नौकरिया खां भली ना बनिया खां भली ना दुकान खां भली ना हर शे खां वधीक नमाज भलिया हे हिकड़ी गाली कई साईं निंड खां नमाज भलिया मुझे महबूब फरमाया यार बिलाल ए अस्सलातु खैरुम मिनन नौम वारा अल्फाज फजर जी आज़ान में हय्या अलल फलाह का पोप दफा चवंदो कर ये चो सा मुलन जा वधायल नाहिन सुने जा पंजा रखायल आहिन असां दीन ओरिजिनल आ तोड़ कुछ टुकड़ा मिलन अंदा गाल कर असां दीन ओरिजिनल आ मुझे महबूब फरमायो बिलाल ए अल्फाज सुभाने का फजर आज़ान में मिला जा ए असां मुलन जा वधायल नाहिन महबूब जा पंजा रखायल आहिन हजरत बिलाल तो छवे इमामुल अंबिया निंड मा उठया मुसल्ले से आया इमामुल अंबिया नमाज पढ़ाए सहाबे हैरान थिया साईं पान चयो त निंड सा वुजू टुटी पोंदो आ साईं पान निंड मा छो आए सिधो मुसल्ले से आया वुजू न कयो हजरत इमामुल अंबिया नमाज पढ़ाए बस कया हजरत बिलाल इमामुल अंबिया जे सामू आयो साईं तवा पान चयो त निंड सा वुजू टुटी पोंदो आ साईं तोहा पान निंड पिया कयो मां तवा जा खोगरा पंहिंजे कन्नन सां ॿुधा साईं पो तवा निंड मां उथी करे अचे मुसल्ले ते बीठा आयो
तवा द वुजू कोन कयो मसलो छाए मुझे महबूब फरमाओ यार बिलाल तहां जे निंड में मां मोहम्मद जे निंड में फरका तनाम ऐना या वला यनाम कल्बी तनाम ऐना या वला यनाम कल्बी यार बिलाल तवा सुमंदा हो तवा जो अखियूं भी निंड कंदियूं हन दिल भी निंड कंदी आ मां इमामुल अंबिया जे सुमंदो आया मुझो अखियूं निंड कंदियूं हन दिल अल्लाह अल्लाह कंदी आ बिलाल असां सुमंदा हूं असां जी दिल जागंदी आ अखियूं निंड कंदियूं हन बिलाल तहां जे निंड सां तवां जो वुजू टुटी पवंदो मां मोहम्मद जे निंड सां मुझो वुजू नाहे टुटंदो के तो तो हिक जहिड़ो आहे जेको चवंदो कुफ्र में चुप पवंदो न न आओ जिनत सागी आ पर वडे शान वारो नबी आहे अम्मा आमना इमामुल अंबिया जी अम्मा फरमाए थी इमामुल अंबिया मुझे पेट जे अंदर आया अल्लाह जो कसम मुके वजन महसूस कोन पियो थे महसूस ही कोन पियो थे त पेट जे अंदर हमला अम्मा आमना फरमाए थी मां ओगराई दींदियन मुस्कई अंबर जो खुशबू निकरंदियूं हुयूं एड़ी खुशबू निकरंदी मक्को सजो महकजी वेंदो हुयो अब्दुल मुतल्लिब के मानन चयो अब्दुल मुतल्लिब तारो पुत्र अब्दुल्ला हाने दुनिया के छड़े वयो अञा 4 महीना इद्दत जान गुजरियान हिजरे तुझे नु अजीब गरीब खुशबू भी लगाए अब्दुल मुतल्लिब आयो अम्मा आमना जे सामू ओ आमना मक्के वारा साना बयान मक्के वारा घटवत ब्या गालाइन तोखे ना इद्दत जा 4 महीना 10 दिन गुजरियान हिजरी खुशबू भी लगाई अतर बे इस्तेमाल करें अम्मा आमना फरमाए भी मां हया में बुढ़ी पे वना अखना पानी वाहे करे ख्वाजा अब्दुल मुतल्लिब के चई अल्लाह जो कसम मां के बाजार जो अतर खन्ना है इस्तेमाल कयो मां दुनिया जी के बाजार जी खुशबू इस्तेमाल ना है कई ओ अब्दुल मुतल्लिब अल्लाह जो कसम अब्दुल्ला ला केड़ो बच्चो पेट में छड़े वयो आ जे दी खां वयो आ मां ओगराई दी दी हां खुशबू न लगाईंदी आ ओगराई में एडी खुशबू निकरंदी आ मक्को सारो महकजींदो आ अम्मा आमना फरमाए थी मां जबलन मां गुजरंदी जबलन मां आवाज आइंदा या बुशरा लकिया आमिना बुशरा लकिया आमिना फइन्नकी कद अमलति बि सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन ओ आमना मुबारक हो जने तुझे पेट जे अंदर जेका हस्ती आ बिनी कायनात जो सरदार अम्मा आमना फरमाए थी मां खूह दे पानी भरण वेंदियन खूह जो पानी मथे चढ़ी वेंदो हुयो अम्मा आमना फरमाए थी इमामुल अंबिया मुझे पेट जे अंदर आया आखिरी रात थी आवाज आयो अबशिरी या आमिना आमना मुबारक हो जने तुझे पेट जे अंदर जेका हसिया बिनी कायनात जो सरदार आमना बच्चो जमनी त नालो मोहम्मद रख जाऊं छा मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी आसमान तारीफ़ करे मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी सिज तारीफ़ करे मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी चंड तारीफ़ करे मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी फरिश्ता तारीफ़ कनि मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी ज़मीन वारा तारीफ़ कनि मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ रब्बुल आलमीन पाण करे इमामुल अंबिया जे चेहरे जो नंबर आयो अल्लाह फरमायो वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुका वमा क़ला इमामुल अंबिया जे सीने जो नंबर आयो अल्लाह फरमायो अलम नशरह लक सदरक व वदअना अन्का विज़रक इमामुल अंबिया जे हथन जो वारो आयो अल्लाह फरमायो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा इमामुल अंबिया जे चादर जो नंबर आयो अल्लाह फरमायो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजी अल्लाह जी ज़ात पाण तारीफ़ करे मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजी सारी कायनात तारीफ़ करे आमना बच्चो जमने नालो मोहम्मद रखजांस दुनिया जे अंदर असा जो नालो मुसलमान है जन्नत जे अंदर हिन उम्मत जो नालो हमादून हुंदो हमादून हमद खां वरतला मन अल्लाह जी तारीफ़ करण वारा
छामी सुख में हर को करे पर दुख में भी अल्लाह जी तारीफ करनी है। कुरान जो शुरू कराई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कानू जे नमाज जे अंदर इंदो सूरत फातिहा पढ़ंदो खुशी में भी तारीफ कंदो गमी में भी तारीफ कंदो। अल्लाह कुरान में फरमायो वस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह दुख अची वने तकलीफ अची वने अल्लाह फरमायो सब्र कजो त मुंहिंजी नमाज बि पढ़िजो। अबा मैदान करबला जे अंदर का मैदान करबला का वधीक केड़ी मुसीबत आ। इमाम हुसैन बच्चन सूदो शहीद पियो थे। इमाम हुसैन जो 3 ॾींहं पानी बंद हुयो मैदान करबला जे अंदर पी करे इमाम हुसैन आखिरी वक्त जे अंदर अल्लाह जे नमाज मां हथ कोन कढियो अल्लाह जे कुरान मां हथ कोन यो कुरान ते अमल होयो वींदे वींदे पेनी जान कुर्बान कयूं लेकिन कुरान महबूब जे फरमान मां हथ कोन वींदे वींदे नमाज अदा करे या वींदे वींदे अल्लाह जो कुरान पढ़ी वया। दोस्तों यो कुरान जे मथा अमल होयो महबूब जे मथा सब कुछ कुर्बान करण जे ला तैयार होया। दुखन तकलीफन में इन्हन कुरान पढ़ो दुखन तकलीफन में इन्हन नमाजों पढ़ूं हर हाल में अल्लाह राजी होया। महबूब जे सुन्नत जे मथा अमल होयो जो हर महबूब जे सुन्नत जे मथा पेनी जान कुर्बान करण जे ला तैयार हो। दोस्तों अज खां पो पक्को अज़म कयो इंशाअल्लाह महबूब जी सुन्नत पेंजे चेहरे ते जिंदा कंदासी। मां रात बि गाल कई हम वरी भी वरजाया तो मन के हिकड़े जे गाल दिल ते असर थी वने महबूब जे सुन्नत के जिंदा करे असान जे निजात जे ला काफी थी पवंदो। हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ला मुकाबले जे अंदर फिरौन मुकाबले में आयो अल्लाह जे नबी जे मुकाबले में जादूगर आया अल्लाह जे नबी लठो छिलाई जादूगरन भी लठो छिलाई हजरत मूसा जी लठ गालिब आई वो मगलूब थिया भजी मैदान छजऊं जादूगरन हजरत मूसा जे मथा ईमान आंदो हथ दे बैयत कयूं। हजरत मूसा अल्लाह पाक के चयो या अल्लाह ही छा मसलो मूसा मुकाबले जे लाया मूसा वहण जे लाया तो इनके ईमान जी दौलत नसीब कया। अल्लाह फरमाए मूसा बराबर तुझे मुकाबले जे ला आया पर तुझी सूरत ठाए आया तुझे हथ में भी लठ हिनन जे हथ में भी लठ तुझे मथे ते पगड़ी हिनन जे मथे ते भी पग बधल ही। मूसा ये तवा नबियन जी मुके सीरत प्यारी आ ये सूरत प्यारी आ ही जादूगर तुझी सूरत ठाए करे आया माने सूरत जे करे इन ईमान वाली दौलत नसीब कई। खुदाया तेरे महबूब का तस्बिया लेके आया हूँ हकीकत तू कर दे मुंह में सूरत लेके आया। अल्लाह पाक दुआ है जेको चौराई अमली तौफीक नसीब फरमाए जिंदगी बाकी मुलाकात व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।